नाजिया शाकिर तंजीम निशात जमायत लवारी शरीफ मरकज़ निशात तरफ़ां निशात ज़िले दादू जो पहिरियों दौरो बराए तंजीमी साल 2021-22 मरकज़ी सदर मोहम्मद सलीम साहिल जूणे जो जी सदारत में थी गुज़रियो, जंहिंजी कार्रवाई मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी बशीरुद्दीन जूणे जो हलाई। दौरे में मरकज़ी सदर पारां ज़िले दादू जी पुराणी बाडी खे डिसॉल्व करे नई ज़िले बाडी जो ऐलान कयो वियो, जंहिंमें सदर खलीलुर रहमान चन्ना, जनरल सेक्रेटरी अरशद मल्ला ऐं फिनांस सेक्रेटरी अली शेर शाह चूंडिया विया, जिन खां हलफ़ पिणु वरितो वियो। हिन दौरे में मरकज़ी नायब सदर मोहम्मद यासीन टालपुर, मरकज़ी फिनांस सेक्रेटरी मुख्तियार अहमद कीरियो ऐं मरकज़ी प्रेस सेक्रेटरी अमजद हुसैन बसण पिणु मौजूदु हुआ। नई बाडे जे ऐलान ऐं हलफ़ बिरादरी खां पोइ नए आयल उहिदेदारनि खे तंज़ीमी गाइडलाइन ॾिनी वई। बाद में नए उहिदेदारनि ऐं मरकज़ी नुमाइंदनि पंहिंजा इज़हार ख़्याल पेश कया। आख़िर में मरकज़ी सदर मोहम्मद सलीम साहिल जूणे जो पंहिंजे सदारती ख़िताब में चयो त ज़िलो दादू तंज़ीमी तारीख़ में चैंपियन ज़िले जो एज़ाज़ माणे चुको आहे ऐं हिन साल असां पुरुमीद आहियूं त ज़िलो दादू बहितर कारकर्दगी करे ॾेखारींदो। हिन वधीक चयो त निशात बहितर इख़लाक़ ऐं हक़ीक़ी ख़िदमत जो चिटो मिसाल बणियो बीठी आहे, जेको हर कंहिं जे वस जी ॻाल्हि न आहे। हिन तंज़ीम में सभिनी खे तारीख़ रक़म करण जो भरपूर मौक़ो मिलंदो रहे थो ऐं सचा निशाती निशात खे सॾ में सॾ ॾियनि था। हक़ीक़त में तंज़ीम अहिड़नि उहिदेदारनि जे करे ई सरगर्म रहे थी, न कि सुस्त ऐं कायल माण्हुनि जे करे। निशाती सदाईं नींहं जो नारो हणी मैदान में कुॾी पवनि था ऐं निशात जे नामाचारे लाइ अणथक महिनत करे ॾेखारीनि था। हक़ीक़त में उन्हनि जो नालो ई तारीख़ में हमेशह यादि रखियो वेंदो आहे। रिपोर्ट अरशद मल्ला, दादू।